दुआ पढ़ी। दुआ पढ़ण खां पोइ सुम्मा ज़ाहिका खिली पिया, सुम्मा ज़ाहिका पोइ खिली पिया। पुछण वारनि पुछो सैयदना अली रज़ी अल्लाहु अन्हु खां त कहिड़ी शइ तव्हांखे खिलायो? सवारी ते चढ़ण महिल तव्हां 3 दफ़ा अल्लाहु अकबर चयो, उन खां पोइ तव्हां अल्हम्दुलिल्लाह चयो, दुआ पढ़ी, उन खां पोइ तव्हां खिली पिया। सबब छा आहे? हिकमत छा आहे? अल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। वाजिबुल एहतराम, लायके सदो एहतराम अज़ीज़ दोस्तों, बुज़ुर्गो, भाइरो, मूंखे जंहिं उनवान, जंहिं मौज़ू, जंहिं चैप्टर ते ॻाल्हाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे उहो आहे इस्लाह अहले हदीस। एतिरो त वसी ऐं एतिरो त तवील मौज़ू आहे जंहिंजे लाइ हिकु वॾो वक़्तु दरकार आहे। ऐं ॿी सूरत में इन उनवान ते जेकॾहिं किताबूं लिखियूं वञनि त कई जिल्दनि में ज़ख़ीम किताबूं बि लिखी सघजनि थियूं, पर इंतहाई इख़्तिसार सां वॾनि जो अदब एहतराम कंदे उन जे हुकुम खे क़बूल कंदे चंद गुज़ारिशूं पेश कयां थो। इस्लाह अहले हदीस जो उनवान ॾियणु असांजे लाइ हिकु सवालिया निशान आहे। अहले हदीस ऐं इस्लाम, अहले हदीस ऐं उनखे नसीहत, इहो हिकु सवालिया निशान आहे असांजे लाइ। छो ही जमात इमामुल अंबिया, ख़ातमुन नबिय्यीन, रहमतुल लिल आलमीन, सैयदुल मुरसलीन, अकरमुल खलाइक, सैयद वुल्द आदम, रहबर ऐं रहनुमा, मुक़्तदा ऐं पेशवा जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात आहे। जमात अहले हदीस उहा जमात आहे जंहिंजी निस्बत कंहिं उम्मती ॾे
कंहिं क़ौम कंहिं कबीले कंहिं मुल्क ॾे नाहे जॾहिं त दुनिया में अहिड़ियूं जमातूं मौजूदु आहिनि कंहिं जी निस्बत क़ौम ॾांहुं कंहिं जी निस्बत कंहिं कबीले ॾांहुं को देवबंदी को हनफी को बरेलवी को चिश्ती को कादरी को सहरवर्दी को नक्शबंदी इन्हनि सभिनी जूं निस्बतूं क़ौम कबीले ख़ानदान मुल्क इलाक़नि ॾांहुं आहिनि। अहलुल हदीस उहा जमात आहे जंहिंजी निस्बत इमाम कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं आहे। इस्लाह खां पहिरियां इन मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं कयां। इमाम सुफियान सौरी रहमतुल्लाहि अलैह अज़ीम ताबी रहियो आहे। सियर आलाम नुबला में कौल नकल थो करे चवे थो त अल मलाइकतु हर्रासुस समाई व असहाबुल हदीस हर्रासुल अर्द त आसमान जा मुहाफ़िज़ फ़रिश्ता आहिनि अल्लाह जे हुकुम ऐं अल्लाह जे आर्डर सां। आसमान जा मुहाफ़िज़ अल्लाह जे हुकुम अल्लाह जे आर्डर सां आसमान जा मुहाफ़िज़ फ़रिश्ता आहिनि ऐं ज़मीन जा मुहाफ़िज़ अल्लाह जे हुकुम अल्लाह जे आर्डर सां असहाबुल हदीस यानी अहले हदीस आहिनि। शेर आलामुन नुबला सुफियान सौरी रहमतुल्लाहि अलैह जो अज़ीम कौल नकल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे पाण फरमाइनि था ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती मंसूरीन अलल हक़ ला यदुर्रुहुम मन ख़ाज़लहुम हत्ता तक़ूमुस्साअह। पाण फरमाइनि था हिक जमात हक़ वारी हमेशा हक़ ते क़ाइम रहंदी। ला यदुर्रुहुम मन ख़ालफ़हुम मुखालिफ़त करण वारा उन्हनि जी मुखालिफ़त कंदा पर ला यज़ुर्रुहुम उन्हनि मुखालिफ़नि जी मुखालिफ़त उन्हनि ते असर अंदाज़ न थींदी। केसी ताईं हत्ता तक़ूमुस्साअह इहा हक़ वारी जमात क़यामत ताईं क़ाइम रहंदी। क़यामत ताईं क़ाइम रहंदी। तव्हां अंदाज़ो कयो कहिड़ी जमात आहे हक़ वारी। तलाश कयो परख कयो हक़ वारी जमात कहिड़ी आहे। तव्हां किताबनि जो मुतालो कयो। हुज्जतुल्लाहिल बालिग़ शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी उन में लिखे थो चवे थो तक़लीदी मज़हब 400 साल खां पोइ पैदा थियो आहे। तक़लीद कंहिंजी कई वञे थी इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी ऐं इहो मज़हब तक़लीदी 400 साल खां पोइ पैदा थियो आहे। त इन खां पहिरियां जमात कहिड़ी क़ुरानी हदीस ते हलण वारी उहा कहिड़ी जमात अहलुल हदीस। बल्कि सैयद बदीउद्दीन शाह राशिदी शेखुल अरब वल अजम रहमतुल्लाहि अलैह उहे फरमाईंदा हुआ त तव्हांखे मुस्लमान बर्रे सगीर हिंदो पाक बिलख़ुसूस पाकिस्तान के मुसलमान करण वारी जमात अहले हदीस आहे। चवे थो मोहम्मद बिन कासिम रहमतुल्लाहि अलैह 93 हिजरीअ में जॾहिं सिंध फतह कई जेको दीन फैलायो जेके टोला ग्रुप ठाहे करे मोकिलिया मुख़्तलिफ़ इलाक़नि में त उन कहिड़ी शइ जी तबलीग कई। उन वक़्तु तक़लीदी मज़हब त पैदा ई कोन थियो तॾहिं उन्हनि जे साम्हूं कहिड़ी शइ हुई क़ुर हो हदीस हो। ऐं तॾहिं इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी उमिरि 13 साल हुई।
सन 93 हिजरी में जॾहिं राजा दायर खे शिकस्त ॾिनी मोहम्मद बिन कासिम रहमतुल्लाह अलैह, तॾहिं अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जी उमिरि 13 साल हुई। ही तकलीदी मौज़ू मज़हब बाद में ठहियो त अहले हदीस उहा जमात आहे जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती मंसूरीन अलल हक़। हिकु अहिड़ी जमात आहे जेका हमेशह हक़ ते रहंदी, मुखालिफ़त करण वारनि जी मुखालिफ़त उन्हनि खे नुक़सान न ॾींदी। ला यदुर्रु मन ख़ालफ़हुम हत्ता तक़ूमु अस्साअह, एसी ताईं जो क़यामत अची वञे उहा हक़ ते क़ाइमु रहंदी। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह खां जॾहिं पुछो वेंदो हो त इन हदीस जा मिसदाक केरु आहिनि, इन हदीस जा मिसदाक कहिड़ा माण्हू आहिनि, कीअं ख़बर पवंदी त हक़ वारी जमात कहिड़ी आहे? त इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त अल्लाह जो कसम इन हदीस मां मुराद आले हदीस जमात आहे, बाक़ी आऊं नथो ॼाणा त इन हदीस जो ॿियो को मफ़हूम थी सघे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह ऐं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद अली बिन मदीनी, इमाम अहमद बिन हंबल ऐं घणाई मुहद्दिस चवनि था त इन हदीस मां मुराद त इहा हिकु जमात हमेशह हक़ ते क़ाइमु रहंदी एसी ताईं जो क़यामत अची वञे। इन मां मुराद आलुल हदीस आहे जेका हमेशह क़ाइमु रहंदा, हक़ ते रहंदा हमेशह। त आले हदीस हक़ वारी जमात आहे, हक़ ते हलण वारी जमात आहे। इते हिकिड़ो थोरो एतिराज़ कंदो हलां, एतिराज़ जो जवाबु हल्के ॾींदो हलां। बाद माण्हू चवनि था त छा आहे, सभिनी जो रस्तो हिकिड़ो ई आहे। हुननि जो हू जेके रुख करे निमाज़ पढ़नि था उहो बैतुल्लाह ॾे करे पढ़नि था, उहे बि अलाह खे सजदो कनि था, हू बि तबलीग कनि था। इन में कहिड़ी हिकमत आहे? को हदीस आहे, को देवबंदी आहे, को बरेलवी आहे, को सरवर्दी आहे, को चिश्ती आहे, को कादरी आहे, को नक्शबंदी आहे। इन में कहिड़ी ॻाल्हि आहे? इन में कहिड़ी हिकमत आहे? को हदीस थी वञे, को देवबंदी थी वञे। अल्लाह जा बाना अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि इन खां मथे ॿी का हिकमत थी कोन थी सघे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, इन खां मथे ॿी का हिकमत आहे ई कोन। उहा हिकमत असांखे सम्झ में अचे या न अचे? दलील सुनन अरबा जी रिवायत आहे, जामे तिरमिज़ी, सुनन अबी दाऊद ऐं दीगर कुतुब हदीस में मौजूद आहे त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे दौरे खिलाफ़त में सवारीअ ते सवार थियनि था, लांग वराए करे वेहनि था ऐं सवारी ते चढ़ंदे 3 दफ़ा चवनि था अल्लाहु अकबर, वरी 3 दफ़ा चवनि था अल्हम्दुलिल्लाह, वरी हिकु दुआ पढ़नि था अल्लाहुम्मा इन्नी क़द ज़लमतु नफ़्सी फ़ग़फ़िर ली फ़इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत। दुआ पढ़नि था, यानी माना है ए अल्लाह, आऊं पंहिंजो पाण ते तमामु घणो वॾो ज़ुल्म कयो आहे, फ़ग़फ़िर ली, मूंखे मुंहिंजा गुनाह माफ़ कर। आऊं ॼाणा थो त तोखां अलावा ॿियो को गुनाह माफ़ करण वारो आहे ई कोन। दुआ पढ़ी, दुआ पढ़ण खां पोइ सुम्मा ज़ाहिक, खिली पिया, सुम्मा ज़ाहिक, पोइ खिली पिया। पुछण वारनि पुछो सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु खां त कहिड़ी शइ तव्हांखे खिलायो? सवारी ते चढ़ण महिल तव्हां 3 दफ़ा अल्लाहु अकबर चयो, उन खां पोइ तव्हां अल्हम्दुलिल्लाह चयो, दुआ पढ़ी, उन खां पोइ तव्हां खिली पिया। सबब छा आहे? हिकमत छा आहे? सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु हिते ईअं न चयो इन जो हेतिरो सवाब मिलंदो, हीअं थींदो, सवारी तां बाहिफ़ाज़त पंहिंजे मंज़िल ते पहुची वेंदुसि। चवे थो अल्लाह जो कसम, आऊं अल्लाह जे पैगंबर
मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इए कंदे ॾिठो हो, अॼु आऊं बि ईअं कयां थो। खिलण जो कहिड़ो सबब? अल्लाह जो पैगंबर खिलिया है न, का ॻाल्हि अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं अची वई हूंदी। हिते सैयदना अली रज़ी अल्लाहु अन्हु बग़ैर कंहिं हिकमत जे, बग़ैर कंहिं सबब जे खिली पिया, चवनि था त अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं कयो, आऊं बि ईअं थो कयां। ॿी रिवायत सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, हिकु ॾींहुं अल्लाह जो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे खेमे जे ॿाहिरि बीह करे मूंखे हथ जे इशारे सां सॾु कनि था, पाण फरमाइनि था हलियो अचो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हथ जे इशारे सां फरमायो हलियो अचो। ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे जॾहिं आयुसि त पाण सगोरन मुंहिंजे हथ में हथ ॾेई करे पंहिंजे घर वठी विया, पंहिंजे घर में विहारीनि था, पंहिंजी अज़वाज मुतहरात के फरमाइनि था त मानी खणी अचो, खाइण जे लाइ कुझु आहे। आवाज़ अचे थी त सिर्फ़ जवन जे अटे जी ठहियल 3 मानियूं मौजूदु आहिनि, बाक़ी कुझु कोन्हे। पाण सगोरन जे अॻियां उहा मानी रखी वई, पाण फरमाइनि था भाॼी मां का भाॼी मौजूदु आहे, खाइण जे लाइ भाॼी आहे या न? चयूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बि भाॼी कोन्हे, सिर्फ़ सरको पियल आहे, जेकॾहिं चओ त उहो ॾियूं। पाण फरमाइनि था सरको त बहितरीन ऐं ज़बरदस्त भाॼी आहे, खणी अचो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन मां सरके मां खाइनि था ऐं शौक़ सां खाइनि था। जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु चवे थो, उन खां पोइ मुंहिंजे दस्तरखान तां कॾहिं सरको ख़त्म न थियो, हर मानीअ सां गॾु आऊं सरको खाधो। रिवायत हदीस, रावी हदीस चवे थो, जे हदीस खे रिवायत कयो नाफ़े, उहो चवे थो जॾहिं आऊं इहा हदीस जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु खां ॿुधी, तॾहिं खां वठी करे सरको मूंखे पसंदि आहे, कॾहिं बि मुंहिंजे घर मां सरको ख़त्म न थियो। कहिड़ी हिकमत हुई, कहिड़ी हिकमत हुई, कहिड़ो सबब हो? ही अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिसी करे अमल कनि था। इहा हिकमत आहे। हिकमत इहा आहे त असां अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलूं। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त आले हदीसनि जी इस्लाह। ऐं तव्हांखे शुरू में अर्ज़ कयो त हीउ तवील तरीन मौज़ू आहे, इन ते गुफ़्तगू करण जे लाइ बि कंहिं मुफ़क्किर, कंहिं मुहद्दिस, कंहिं आलिम, कंहिं फ़क़ीह खे घुराइणु घुरिजे। मूं जहिड़ो तालिब इल्म कमज़ोर ऐं कम इल्म ऐं बदअमल इंसान इन ते नथो ॻाल्हाए सघे, पर जॾहिं ज़िमेदारी ॾिनी वई आहे त कुझु ॻाल्हियूं गुज़ारिश कंदो हलां त असांजे लाइ इहो हिकु सवालिया निशान आहे त माना हक़ ते हुअण जे बावजूदु असां में इहे कमज़ोरियूं छो थियूं, इहे कमज़ोरियूं छो थियूं? आले हदीस, क़ुरान हदीस ते हलण वारा, उनखे मञण वारा अॼु पंहिंजे किरदार में, पंहिंजे जेको किरदार में, पंहिंजे अमल में सुस्त ऐं गफ़लत नज़र छो था अचनि? कहिड़ो सबब आहे? उन्हनि में सभ खां पहिरीं ज़रूरत आहे अक़ीदा तौहीद जी। यादि रखो, आले हदीस कॾहिं अक़ीदा तौहीद ते कॾहिं कंप्रोमाइज़ न कंदो, कॾहिं ठाव, कॾहिं समझौतो न कंदो, कॾहिं बि समझौतो न कंदो। इन समझौते ते हिकिड़ी मिसाल ॾींदो हलां त आले हदीसनि में ऐं बाक़ियुनि में केतिरो फ़र्क़ु आहे। मसलक आले हदीस उहो मसलक आहे जो अक़ीदा तौहीद ते कॾहिं बि ठाव, कॾहिं बि समझौतो उन जे मुखालफ़त में न कंदो। उहो अक़ीदे में खरो ऐं सचो हूंदो। इन ठाह ते हिकु मिसाल ॾींदो हलां। तव्हां खणी ॾिसो शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मनाक़िब में लिखियल किताबुनि खे खणी करे ॾिसो
लिखण वारो लिखे थो जॾहिं अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह इंतकाल करे विया, उनखे क़ब्र में दफ़नायो वियो, उन वक़्तु ॿ फ़रिश्ता मुनकर ऐं नकीर जॾहिं सवाल जवाब करण आया त अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे सवालनि खां पहिरियां उन्हनि ॿिन्ही जूं ॿाहूं हथनि सां झले वरितियूं, काबू करे छॾियईं। त फ़रिश्तनि चयो कहिड़ी मुसीबत में हथु विधोसीं, असां हिन खां सवाल करण जे लाइ आया आहियूं, हीअ असांखे झले वेही रहियो आहे। त हुन अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे चयो, लिखण वारो लिखे थो त इहो मूंखे ॿुधायो तव्हां छो एतिराज़ कयो हो जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे ठाहियो पिए, तव्हां एतिराज़ कयो त इंसान खे जेकॾहिं तूं पैदा कंदे त इंसान ज़मीन ते वञी फितनो फ़साद कंदो, लड़ाई झगड़ो कंदो, इनखे पैदा न कर। तव्हां इहो एतिराज़ छो तूं झले वेही रहियो आहीं? असां तॾहिं मौजूद ई न हुआसीं, पैदा ई न हुआसीं, असां ॿिन्ही मां हिकिड़े खे छॾ त वञी अल्लाह खे दांत ॾे। अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह हिकिड़े खे छॾियो, हिकिड़े खे ॿधी विहारियो, लिखण वारो लिखे थो। अल्लाह खे जॾहिं वञी दांत ॾिनी त या अल्लाह असां सवाल करण वियासूं, असांखे ॿधी विहारे छॾियईं, हाणे ॿुधाए त असां हुनखे कहिड़ो जवाबु ॾियूं? चवे थो उहो आहे केरु, माण्हू कहिड़ा? चई अब्दुल कादिर जीलानी, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। लिखण वारो लिखे थो अल्लाह चयो अब्दुल कादिर जीलानी, ओहो इनखे त इन तां ठाह कयो, इन सां समझोतो कयो, इन जी ॻाल्हि मञणी पवंदी, न त इहो तव्हांखे कोन छॾींदो। फ़रिश्तो अची करे ठाह थो करे, वापसि अची करे जवाब थो ॾिए त पाण ठाह था कयूं, समझोतो था कयूं, तुंहिंजे कंहिं बि मुरीद खे असां हिसाब किताब न वठंदासीं। नऊज़ बिल्लाह, इहो समझोतो आहे त तव्हांजे कंहिं बि मुरीद खां असां हिसाब किताब न वठंदासीं, असांजी जान छॾ। ही समझोतो आहे। मसलक आले हदीस जो हामिल इंसान अक़ीदा तौहीद जे मामले में कंहिं सां ठाह कोन कंदो, कंहिं सां बि समझोतो न कंदो। पर असां में उहे कमज़ोरियूं, उहे कोताहियूं अचनि पियूं। मुआशिरे में असां ॾिसूं पिया त अॼुकल्ह उहे ख़ुतबा, उहे उलमा, उहे ख़तीब हज़रात तौहीद जे बजाए अहिड़ियूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं कनि पिया त जीअं अदा क़ौम खे राज़ी कयो वञे, मस्जिद जे माहौल खे वधाइण जे लाइ मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं कजनि, हक़ खे लिकाए करे मखमल जे कपिड़े में, रेशम जे कपिड़े में वेड़े करे उन्हनि खे उहे ॻाल्हियूं ॿुधायूं वञनि जीअं हक़ लिकंदो रहे। मसलक अहले हदीस जे हामिल जे लाइ इहा ॻाल्हि क़तअन जाइज़ न आहे। खरी ऐं सची ऐं जेको मुकम्मल ॻाल्हि इहा आहे त इंसान खरी ॻाल्हि करे। मसलक अहले हदीस जो हामिल इंसान इन मामले में कॾहिं बि समझोतो, कॾहिं बि ठाह न कंदो। ऐं चवंदा आहिनि, एतिराज़ कंदा आहिनि, अदा मुल्क जा हालात तमामु घणा ख़राब आहिनि। बल्कि तव्हांखे तमीदन ॿुधाईंदो हलां, तव्हां सऊदी अरब जो हिकु अज़ीम मुहद्दिस नालो ॿुधो हूंदो, शेख साले बिन फौज़ान रहमतुल्लाह अलैह खां सवाल थियो त सऊदी अरब जा हालात, मुल्क पाकिस्तान जा हालात, बर सगीर हिंदो पाक जा हालात तमामु घणा ख़राब थींदा वञनि। उनजो सबबु, उनजो कारण इहो आहे त हिकु अहिड़ी जमात आहे जेका चवे थी अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे कंट्रोल कयो वञे, अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वञनि जंहिं ॻाल्हियुनि ते ठाह थी वञे, समझोतो थी वञे, सभिनी खे मिठी मिठी ॻाल्हि ॿुधाई वञे, जॾहिं माण्हू जमा थी वञनि, जॾहिं उम्मत मुत्तहिद थी वञे, मुत्तफ़िक़ थी वञे, हालात ख़तम थी वञे ख़राब, उन खां पोइ उन्हनि खे उहा तौहीद जी ॻाल्हि ॿुधाइजे। अल्लाहु अकबर, लखे किरोड़े रहमतूं हुजनि शेख साले बिन फौज़ान ते। उहो फरमाए थो, जंहिं तौहीद गुज़िश्ता उम्मतुनि खे जमा कयो, उहा ई हिन उम्मत जे माण्हुनि खे जमा करे सघे थी। उहा कॾहिं इंतिशार पैदा न कंदी। तौहीद उहो चैप्टर आहे,
तौहीद उहो उनवान आहे जंहिंजी वजह सां हीअ उम्मत मारद वजूद में आई ऐं इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ उन्हनि क़ाइमु कयो। उन जूं मिसालूं को बयानु फरमाइनि था तव्हां ॾिसो सुहैब रूमी किथां हली आयो? रूम खां। बिलाल किथां हली आयो? हबशा खां। ऐं एतिरा सहाबी सलमान फारस खां, सुहैब रूमी रूम खां ऐं बिलाल हबशा खां हली आयो। इहे कुरैश ख़ानदान जा कोन हुआ, इहे मक्के मदीने में रहण वारा न हुआ, इहे मुख़्तलिफ़ इलाक़नि मुल्कनि मां हली करे तौहीद जी वजह सां उहे इत्तिहाद इत्तिफ़ाक़ में अची विया। वॾो दर्जो उन्हनि हासिल कयो तौहीद जी वजह सां। जॾहिं उन्हनि इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ी इत्तिहाद कयो त इहा ई तौहीद आहे जेका हिन उम्मत खे जोड़े सघे थी। तौहीद ख़त्म कंदो उम्मत में इंतिशार बि ईंदो, फितना बि थींदा, झगड़ा बि थींदा, लड़ायूं बि थींदियूं, गिरोबंदियूं बि थींदियूं, फ़िरक़नि में क़ौम तब्दील बि थी वेंदी। इहो सवाब थो ॾिए, बहितरीन जवाबु आहे त मसलक अहले हदीस जो इम्तियाज़ी ख़ुसूसियत इहा आहे त उहो अक़ीदा ऐं तौहीद में कॾहिं कंहिं सां बि समझौतो ऐं ठाह न कंदो इन मामले ते। पर अॼुकल्ह अहिड़ा माण्हू अचनि पिया जेके वोट ऐं नोट ख़ातिर अक़ीदे जे अंदरि ख़राबी पैदा कई पई वञे, हथ ठोकी कई पई वञे। तव्हां ॾिसो जमहूरियत छा आहे? जमहूरियत हिकु कुफ़्र आहे। जमहूरियत हिकु कुफ़रिया निज़ाम आहे। पर केतिरा ई तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके इन कुफ़रिया निज़ाम जो हिसो थी करे ऐं चवनि था त असां तौहीद बयानु कंदासीं। मौजूद आहिनि अहिड़ा दुनिया में। शरीयत में इलेक्शन कोन्हे, शरीयत में सिलेक्शन आहे। सिलेक्शन जे तौर ते मुमकिन आहे त तौहीद जो चैप्टर क़ाइमु थी सघे, बाक़ी इलेक्शन करे तव्हां कॾहिं बि तौहीद खे क़ाइमु नथा करे सघो। इलेक्शन जमहूरी निज़ाम जेको कुफ़रिया निज़ाम आहे। ऐं ॿी ॻाल्हि, तौहीद खां पोइ मसलक अहले हदीस जे हामिल माण्हुनि में अमल जी कोताही हद दर्जे ते पहुती आहे। हद दर्जे ते उन्हनि में कोताही, असां ॿियनि जूं ॻाल्हियूं कयूं, ॿियनि खे बुरो भलो चऊं, इन खां बहितर आहे असां पंहिंजे गिरेबान ॾे जाती पाए ॾिसूं। असां में केतिरियूं कोताहियूं, केतिरियूं जेके कमज़ोरियूं ऐं गफ़लतूं मौजूद आहिनि। अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि ते असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा कीअं अमल कंदा हुआ, कीअं अमल कंदा हुआ नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि ते। ऐं उन्हनि में फ़ुरूई मसाइल ते इख़्तिलाफ़ थी पवंदो हो त पोइ थोरी देरि खां पोइ ख़तम बि थी वेंदो हो। उनजी मिसाल सही बुखारी जी रिवायत आहे ग़ालिबन त अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जंग तां सहाबनि सां गॾु मोटनि था। ज़ोर जो वक़्तु ख़तम थी चुको आहे। सहाबा उन जंग मां वापसि मोटी अञा हथियार ज़िरऊं पंहिंजे कुलनि तां लाथियूं न आहिनि। पाण सगोरा फरमाइनि था, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुसल्लियन्न सलातल असर फी बनी कुरैदा। तव्हां अल्लाह ऐं उन जे रसूल आख़िरत, अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान आणियो था त तव्हांखे घुर्जे तव्हां असर जी नमाज़ बनु कुरैज़ा में पढ़ो। बनु कुरैज़ा में हिकिड़ी जंग विड़ी आया आहिनि, अञा हथियार न लाथा आहिनि, अञा ज़िरऊं पंहिंजे कुलनि तां न लाथियूं आहिनि। पाण फरमाइनि था, जेकॾहिं अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान आणियो था तव्हांखे घुर्जे त विचीअ जी नमाज़ बनु कुरैज़ा में वञी पढ़ो। निकिरंदे विची नमाज़ जो टाइम थी वियो। हिते सहाबनि जे माबैन इख़्तिलाफ़ पैदा थी पियो। इख़्तिलाफ़ कहिड़ो थी पियो? कुझु सहाबनि चयो त अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई त वेंदे वेंदे असर जो टाइम थी पवंदो, पर पाण सगोरनि जेको ताक़ीदन
फरमायो त तव्हां मां जेको अल्लाह ऐं आख़िरत ते ईमान रखे थो उनखे घुर्जे त वञी विचीअ जी नमाज़ बनी कुरैज़ा में पढ़ो। ऐं कुझु चयो त न अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण जो मतिलबु इहो त तव्हां बनी कुरैज़ा वञो। नमाज जे मुतालिक इहा शिद्दत न हुई त सिर्फ़ नमाज वञी उते पढ़णी आहे। बसि अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवण जो मतिलबु इहो हो त तव्हां बनु कुरैज़ा में वञी पहुचो। हाँ, नमाज जो वक़्तु थी चुको आहे, छो नमाज अव्वल वक़्त ते पढ़णी आहे। जेकॾहिं असर जी नमाज पाण बनु कुरैज़ा में वञी पढ़ंदासीं त नमाज जो टाइम ख़तमु थी पवंदो। ऐं जेकॾहिं नथा पढ़ूं बनु कुरैज़ा में हिते पढ़ूं था त अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण जी मुखालफ़त थी पवंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल जी ऐं पांच सगुरनि जे फरमान जी मुखालफ़त थी पवंदी। हाणे छा कजे, इख़्तिलाफ़ पैदा थी पियो। जंहिं चयो त हिते ई पढ़जे पोइ निकिरूं था उन्हनि उते ई पढ़ी, ऐं जंहिं चयो न बनु कुरैज़ा में ई विच नमाज़ पढ़णी आहे, अल्लाह जे पैगंबर जो फरमान आहे जी हदीस जे ज़ाहिर में मालूम थिए थो, उन्हनि वञी बनु कुरैज़ा में नमाज़ पढ़ी, लेट करे नमाज़ पढ़ी, तेसीं ताईं हो काफ़िलो बि पहुची वियो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां वञी करे इहो कज़ियो, इहो फ़ैसिलो रखियाऊं। पाण फरमाइनि था जंहिं उते नमाज़ पढ़ी उहे बि दुरुस्त, जंहिं हिते अची करे नमाज़ पढ़ी उहे बि दुरुस्त। ही फ़ुरूई मसाइल में इख़्तिलाफ़ हिकिड़ी अलॻि शइ आहे। थी सघे थो इंसान मसाइल में इख़्तिलाफ़ थी वेंदो आहे, पर सहाबन इन्ही फ़ुरूई इख़्तिलाफ़ खे पंहिंजे अक़ीदे जी बुनियाद समझी करे पंहिंजे मसलक जी बुनियाद न रखी। इनखे इख़्तिलाफ़ बराए इख़्तिलाफ़ ऐं इख़्तिलाफ़ बराए इख़्तिलाफ़ जेकॾहिं हुजे त पोइ इहो ख़तरनाक आहे। इख़्तिलाफ़ बराए इस्लाह जी पए, इहो इख़्तिलाफ़ फ़ुरूई मसाइल में थी सघे थो, पर सहाबनि जे विच में जेको फ़ुरूई इख़्तिलाफ़ थियो उहो बसि उन हद ताईं हो, मसइलो साम्हूं आयो, इख़्तिलाफ़ ख़तमु थी वियो। पर अॼुकल्ह असां ॾिसूं पिया थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते इमाम जे पोयां नमाज़ न पढ़ंदा, मामिलो घर जो हूंदो, कावड़ घर जी हूंदी, मस्जिद में अची करे कंहिं ॻाल्हि ते इमाम सां विड़ी उनजे पोयां नमाज़ पढ़णु छॾे ॾींदा। ही कहिड़ो मसलक आहे? बदआमलियूं एतिरियूं, नमाज़ूं ज़ाया थियनि पियूं, अदब ऐं अख़लाक़ जूं इंतिहा दर्जे जूं कोताहियूं मौजूदु आहिनि। अल्लाह जे जॾहिं असां इहो नारो हयो त आले हदीस जा ॿ उसूल अतीउल्लाह व अती रसूल, ऐं आले हदीस उहा जमात आहे जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात आहे, त अल्लाह जा बाना असांखे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते अमल करणो पवंदो, उनजे फरमान ते हलणो पवंदो। अक़ीदे जे मामले में, अमल जे मामले में, अदब ऐं अख़लाक़ जे मामले में अल्लाह जे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिनो अन जेका इत्तिबाई फरमान बरदारी करनी पवंदी। इताअती फरमान बरदारी जी हिकिड़ी मिसाल ॾींदो आहे त अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी इत्तिबाई फरमान बरदारी कंदा हुआ, उन जी मिसाल सही बुखारी जी रिवायत आहे त सैयदना राफ़े बिन खदीज अज़ीम बुज़ुर्ग सहाबी आहे, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु उन वटि अचनि था, चवनि था त आऊं कुझु ज़मीन जो हिसो ख़रीद कयो आहे। राफ़े बिन खदीज खे चवनि था तव्हां हली उन ज़मीन खे ॾिसो। राफ़े बिन खदीज जॾहिं उन जे ज़मीन ते वञनि था, ॾिसनि था ज़मीन ॿिनि हिसनि में तक़सीम थियल आहे, विच में बंदि ॾिनल आहे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु खां जॾहिं पुछे थो त ज़मीन सॼी तुंहिंजी आहे, विच में दीवार ऐं बंदि छाजो आहे? चवे थो इहा सॼी ज़मीन मुंहिंजी आहे, विच में दीवार ॾिनी अथमि, इन जे करे त आऊं ज़मीन खे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो आहे। जेको बंदि जे हुन तरफ़ जेका फसल थिए थी उहे हारी खणनि था,
बंद जे हिन तरफ़ जेको फसल थिए थी उहा आऊं खणा थो, उहा उन मां हारी नथा खणनि, हुननि मां आऊं नथो खणा। राफ़ी बिन खदीज रज़ी अल्लाह अन्हु चयो, अल्लाह जे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां मना फरमायो। मना छाजे लाइ फरमायो? जे कॾहिं हारनि जे हिस्से में फसल बहितरीन लथी ऐं तुंहिंजे हिस्से में फसल कसी लथी त तुंहिंजे दिलि में शक पैदा थींदो त अब्दुल्ला असांजे लाइ, तुंहिंजे दिलि में शक पैदा थींदो त हारनि मुंहिंजे हिस्से में कमु घटि कयो, महिनत घटि कई, पंहिंजे में महिनत वधीक कई। ऐं जेकॾहिं हारनि जे हिस्से में फसल कसी लथी त हारनि जे दिलि में शक पैदा थींदो त अब्दुल्ला पंहिंजे लाइ सुठी ज़मीन जो इंतिखाब कयो, असांजे लाइ कसी ज़मीन जो इख़्तिलाफ़ कयो, जो इंतिखाब कयो। लिहाज़ा इहो शक थी पवंदो, इन शक जी बुनियाद ते अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे। हाणे हिते ईमान ॾिसो, ऐं हदीस जा लफ़्ज़ आहिनि त फसल तैयार आहे, कटण जो मौक़ो आहे, फसल तैयार पकल फसल आहे, पाण फरमाइनि था त इन दीवार खे हटाए छॾियो, जेका बि फसल लथी बराबरि तक़सीम कंदासीं। ही सहाबी जो ईमान आहे। अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधी आहे, उन वक़्तु हदीस ते अमल करण जे लाइ दीवार खे तोड़ाए छॾियो। इहो ई मिज़ाज मोमिन जो आहे। वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। मोमिन मर्द मोमिन औरत जे लाइ इहो जाइज़ ई कोन्हे जो अल्लाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे ॿुधे ऐं पोइ पंहिंजे जीअ में, पंहिंजे दिलि में, पंहिंजे मन में को शक, को रती बराबरि शक सम्झे। कंहिं मोमिन मर्द, कंहिं मोमिन औरत जे लाइ जाइज़ ई कोन्हे। त अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं फरमान बरदारी केतिरी आहे। मसला के आले हदीस जो हामिल इंसान जॾहिं दावो करे थो त मूंखे अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात जो शरफ़ हासिल आहे त उनखे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फ़ेल ते, उन कौल ते अमल करणो पवंदो। सुस्ती गफ़लत खां पंहिंजो पाण खे बचाइणो पवंदो। उहो अमल जो मामिलो हुजे, अदब जो हुजे, अखलाक जो हुजे, किरदार जो हुजे, हलाल हराम जो हुजे, हर मामले में पंहिंजो पाण खे अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुत्तबे सुन्नत सम्झंदो। ऐं ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि ऐं आख़िरी ॻाल्हि, मसलक अहले हदीस जो हामिल इंसान अक़ीदा अल वला वल बरा के साम्हूं रखे। अक़ीदा अल वला वल बरा इहो छा आहे? माना दीनी बुनियाद ते जेकॾहिं उन जे घर में जा इहा मुखालफ़त थी पए दीन जे मामले में, हू उन्हनि सां समझोतो न कंदो। दीन जे मामले में, हर मामले में समझोतो थी सघे थो, पर दीन जे मामले में मुखालफ़त हू कंहिंजी बर्दाश्त न कंदो। इन मामले में हद दर्जे जूं कोताहियूं ऐं कमज़ोरियूं मौजूदु आहिनि। मिसाल ईअं सम्झो, जेकॾहिं हुन जे घर में कंहिं बि दीनी मामले में इख़्तिलाफ़ थी पए, हू उन इख़्तिलाफ़ खे अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल ऐं फ़ेल जे साम्हूं पेश कंदो त इन मामले में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा फ़रमान आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन में छा फ़रमायो, उनखे वठिणो पवंदो। न क़ौम, न बिरादरी, न दोस्ती, सभु ख़त्म करणी पवंदी त करे छॾे, पर अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हदीस ते अमल करणो पवंदो। एॾियूं बेशुमार लातादाद मिसालूं मौजूदु आहिनि। हिकिड़ी मिसाल ॾींदो हलां, सही बुखारी में आहे, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु हिकु ॾींहुं ऐलान कयो त औरतूं वञी मस्जिद में नमाज़ पढ़नि, औरतूं वञी मस्जिद में नमाज़ पढ़नि। त उन जे पुट बिलाल चयो, अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु जे पुट बिलाल चयो त अॼुकल्ह फितननि जो दौरु आहे, हालात ख़राब थी चुका आहिनि, लिहाज़ा आऊं औरतुनि खे मस्जिद में न छॾींदुसि।
चवे तो अल्लाह जा माना एक हदीस में चो थप्पड़ वाए कढियाई आऊं तो के अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान बुधाया पियो ऐं तू चवे तो फितनो आए औरतुन के मस्जिद में कोन चढ़ींदस चवे तो जे करे तो न छड़ियो अल्लाह जो कसम तो सा मरण ताई कोन ॻाल्हाईंदस बाद रवायतुन जा लफ्ज़ ये बचन था त मरण ताई अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे पुट बिलाल सां न ॻाल्हायो इते हिकिड़ो नुक्तो आहे नुक्तो कहिड़ो हदीस में अचे थो त जेकॾहिं को इंसान कंहिं सां 3 ॾींहं नथो ॻाल्हाए 3 ॾींहंनि ताईं इजाज़त आहे त 3 ॾींहंनि ताईं केरु कंहिंसां नथो ॻाल्हाए उनखे इजाज़त आहे 3 ॾींहंनि खां मथे न ॻाल्हाईंदो उन जा अमल अलाह वटि क़बूल न आहे 3 ॾींहंनि ताईं बाद मुफ़स्सिरीन फरमाइनि था त इहा हदीस दुनियावी मामलात जे लाइ माना दुनियावी मामलात में कंहिंसां जहिड़ो कंहिंसां झगड़ो थी पए नाराज़गी थी पए उहे 3 ॾींहं ताईं नाराज़ थी सघनि था उन खां पोइ उनखे ॻाल्हाइणु घुरिजे पर दीनी मामले में जेकॾहिं को इंसान दीन जी मुखालफ़त करे को मुल्हिद को दरियो ऐं को दीन जो दुश्मन दीन जी मुखालफ़त करे जेकॾहिं क़यामत ताईं मरण ताईं उन सां नथो ॻाल्हाए अल हुब्बु फिल्लाह वल बुग़्ज़ु फिल्लाह जे तहत उन जे लाइ इजाज़त आहे दीन जी बुनियाद ताण वो केरु आहे पुट आहे पुट सां मरण ताईं अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु न ॻाल्हायो इन्ही खे चइबो आहे अक़ीदो अल वला वल बरा ऐं ॿी मिसाल जंगे बदर में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे साम्हूं उन जो पुट आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो पुट काफ़िरनि जे तरफ़ां विढ़े पियो ऐं अबू बकर सिद्दीक़ मुसलमाननि जे तरफ़ां विढ़े पियो ॿई जंग में आमो साम्हूं जॾहिं जंग ख़तम थी वई त अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु वटि पुटु आयो चवे थो बाबा तूं मुंहिंजे साम्हूं कई दफ़ा अची वएं मुंहिंजे निशाने ते तूं कई दफ़ा अची वएं पर आउं पियो सम्झी करे तोखे छॾे ॾिनो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु इन मौक़े ते तारीख़ी जुमला इरशाद फरमाया फरमाइनि था त अल्लाह जो कसम पुट हुअण जे बावजूद जेकॾहिं तूं मुंहिंजे साम्हूं अचे हा त दीन इस्लाम जी गैरत मूंखे इजाज़त न ॾे हा ऐं तोखे क़त्ल करे छॾियां हीअ आहे दीन जो मामिलो सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु जो सॻो सोट मामे जो पुट जॾहिं जंग जे दौरान साम्हूं आयो उनखे क़त्ल करे छॾियईं इनखे चइबो आहे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे मन अहब्ब लिल्लाहि व अबग़ज़ लिल्लाहि व आता लिल्लाहि व मना लिल्लाहि फ़क़द इस्तकमल अल ईमान जे अल्लाह ख़ातिर कंहिंसां बुग़्ज़ रखियो जे अल्लाह ख़ातिर कंहिंसां मोहब्बत कई जे अल्लाह ख़ातिर कंहिंखे ॾिनो जे अल्लाह ख़ातिर कंहिंखे न ॾिनो फ़क़द इस्तकमल अल ईमान उन इंसान पंहिंजे ईमान खे मुकमल कयो इन अक़ीदे जे तहत बि मसलक आले हदीस कंहिंसां ठाह न कंदो पर हिन पल हिन वक़्तु इन में कमज़ोरी अची चुकी आहे शख़्सियत परस्तियूं मामलात फितना फसाद बेशुमार थी पिया आहिनि इन्हनि जो नतीजो इन्हनि जो नुक़सानु छा आहे जमात असांजी धीरे धीरे पोइते वञे पई गुज़ारिश आहे मुंहिंजी जमात जे सभिनी हामिल मसलक अहले हदीस जे सभिनी हामिल अफराद के उनमें अवाम भी आहे उलमा भी आहिनि ख़ासि तबिक़ो भी आहे मुफ़क्किर भी आहिनि मुहद्दिस भी आहिनि उलमा भी आहिनि सभ खां पहिरियां इन ॻाल्हि ते क़दम खयो वञे त इहे आप पाण जा जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे इत्तिहाद इत्तिफ़ाक़ पैदा कयो वञे अक़ीदो अल वला वल बरा के कायम कयो वञे उन जे सही माना मफ़हूम खे सम्झो वञे तॾहिं कामयाबी मिलंदी चंद गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता करे अल्लाह रब्बुल आलमीन असांजे माबैन जेके इख़्तिलाफ़ आहिनि मसाइल आहिनि मुसीबतूं ॾुख परेशानियूं आहिनि दूर फरमाए पाण में इत्तिहाद इत्तिफ़ाक़ पैदा फरमाए इंतिशार खां बचाए इख़्तिलाफ़ खां बचाए जेसीं ताईं ज़िंदा रहूं रब्बुल आलमीन इस्लाम ते ज़िंदा रखे जॾहिं मौत जे त ईमान जी हालत में मौत जे जेके बीमार आहिनि अस्पतालुनि में घरनि में अल्लाह उनखे शिफ़ाए अजला कामिला अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।